अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल थी क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदा हलूं त गमदिल जेको मायूस थी घर पहुची चुको आहे दोस्तों, ऐं हुनजो फ़ैसिलो जेको आहे तव्हांजे साम्हूं न आयो आहे। त हुननि अञा मिठल वारनि खे जवाबु न ॾिनो आहे दोस्तों। ऐं जेको आहे त मिठल वारनि खे एतिरी ख़बर पई आहे त बालाज ख़ान जेको हुनखे घुरायो ऐं हुनजी ख़ासि माना ख़िदमत चाकरी करे हुनखे हथु कढी छॾियो आहे दोस्तों। पर मिठल खे माना इहो थिए थो ऐं हुनखे राबेल बि इहा चई रही आहे त जेकॾहिं गमदिल मुंहिंजो संग नथो वठणु चाहे, अगरि जे वठण बि चाहे थो हुनखे जवाबु ॾेई छॾे, छो त मां हाली फ़िलहालु शादी नथी करणु चाहियां ऐं मां तव्हां सां गॾु रहणु थी चाहियां। मूंखे तव्हां मेरो नथा मञो त मूंखे पंहिंजे घर में रहणु ॾियो, मूंखे शादी करण जी का बि तकड़ि न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदव त मल्हार जेको आहे त पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जो दाउ जेको आहे त लॻाए छॾियो आहे दोस्तों। ऐं पंहिंजे घर जे भातियुनि खे इहो चई चुको आहे मल्हार, जेकॾहिं राबेल मुंहिंजी न थींदी त कंहिंजी बि न थींदी। अगरि जे ॿिए कंहिंजी थी बि हुई राबेल त मां तव्हांखे अहिड़ो सूरु ॾींदुमि, पंहिंजी पीउ माउ खे उहो चई रहियो आहे दोस्तों, त मां तव्हांखे अहिड़ो सूरु ॾींदुमि जो ज़िंदगी भर तव्हां यादि कंदव। ऐं उहो सूरु तव्हांखे ॿुधाईंदा रहूं दोस्तों त हू जेको आहे त ख़ुदिकशी कंदो मल्हार जेको आहे त राबेल जेके ॿिए कंहिंजी थी त हू ख़ुदिकशी कंदो। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त रोशन ऐं जेको आहे शाहनवाज़ ख़ान जेको आहे त क़ैद में ॻाल्हियूं करे रहिया हुया दोस्तों। हुते मंठार अची वियो दोस्तों ऐं मंठार जो चवणु इहो हुयो त रोशन खे जीअं त पेरनि में जेके क़ैदियुनि खे जंजीरूं लॻण हुयूं दोस्तों, त हाणे हुननि जी जेका कंधनि में बि जंजीरूं विधियूं वेंदियूं ऐं हुननि खे अञा सख़्तु सज़ा ॾिनी वेंदी बालाज ख़ान जी हुकूमत ते दोस्तों। ऐं रोशन जेको आहे त कॾहिं बि मायूस न थियो आहे। हुनजो इहो चवणु आहे जॾहिं बि हितां क़ैद मां जॾहिं बि आज़ादु थियुमि त पहिरियों शिकार जेको आहे त बालाज ख़ान जो कंदुमि। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त रोशन आज़ादु तॾहिं थींदो जॾहिं शेरदिल पंहिंजे ॻोठ में वापसि ईंदो ऐं बालाज ख़ान सां मुआॾो अटकाईंदो दोस्तों। उहो ई जेको आहे त रोशन खे आज़ादु कराए सघे थो ऐं ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे जो बालाज ख़ान सां टक्कर खाई सघे। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।